अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। उन जे लाइ तव्हां स्कूल खोलियो, ग़रीबनि खे तालीम ॾियणी आहे, थेला मुफ़्त में विरायो, उन्हनि खे बूट ॾियो, उन्हनि खे सेरातूं ॾियो, ख़र्चूं ॾियो, पर हे ग़रीबनि ताईं तालीम पहुती छो कोन्हे? त न न न न इन सां मुंहिंजो को मथे सूर न आहे, इन सां मुंहिंजो मथे सूर न आहे, छो त हुनखे न्यूट्रल रहणो आहे। ऐं इहो हिकिड़ो स्ट्रक्चरलिस्ट या साख़्तियाती सुवाल आहे जेको अॻिते हली मार्क्सिज्म ऐं स्ट्रक्चरलिज्म में बुनियादी फ़र्क़ु थो हुजे। सरकारी जेको निसाब आहे मजमूई तौर ते जेकॾहिं मूंखां सची पुछंदव हिकिड़े तालीम जे शागिर्द जे हैसियत में त जेको इहो निसाब आहे उहो असांजे नफ़्सियात जे हिसाब सां कंहिं क़दुरु वेझो आहे, भलो कोन्हे, पर असांजी जेका कंटेक्चुअल नफ़्सियात आहे उन जे हिसाब सां जेको सरकारी निसाब आहे जंहिंजे बुनियाद ते निसाबी किताब ठहनि था उहो वरी बि कंहिं क़दुरु वेझड़ाई वारो आहे। बाक़ी त जेको प्राइवेट स्कूल्स में जंहिं क़िस्म जो तालीम जो तसवर ऐं जेको स्ट्रक्चर हेठि लाहियो थो वञे उहो हिकिड़ो अहिड़ो त अधूरो ऐं अहिड़ो ओपरो आहे जो असांजे ॿार ताईं उहा शइ पहुचे बि कान थी। ॻाल्हि मां खुटायां थो हुते हीउ जेको पैटर्न आहे हिन में असांजो ॿार छाजे लाइ थो पढ़े, असांजो ॿार पढ़े थो बाबा ज़िंदगीअ जे लाइ तयारु थिए, ॿार कंहिं बि ज़िंदगीअ जे कंहिं अहम कारनामे खे सरअंजाम ॾियण जे लाइ, मतिलबु हुनखे नौकिरी मिली सघे, जे हू नौकिरी करे सघंदो त पोइ हुनजी शादी थी सघंदी, जेकॾहिं हू शादी करे सघंदो त पोइ हुनजो घरु हूंदो ऐं घरु हूंदो त पोइ हू पंहिंजी फैमिली रियर करे सघंदो ऐं पोइ हर हिकु घर मां जेकॾहिं हिकिड़ो हिकिड़ो ॿ ॿ टे सभु पढ़ियल ॿार निकिरंदा त जेको समाज आहे उहो बहितर थींदो। हुननि जो जेको नुक़्ते नज़र आहे उहो इहो आहे त शयुनि खे ईअं रखिजे त जीअं तालीम आहे उनखे असां हिकिड़ो ठहियल पैटर्न ॾियो। ड्यूई जेको नुक़्ते नज़र ॾिनो इहो ॾिनो त असल में तालीम का जेको को आसमानी मामिलो कोन्हे को, मुंहिंजी हिन ते तनक़ीद ज़रूरु आहे पर ॻाल्हि हुन या सही कई हुई त तालीम को आसमानी तय थियल सहीफ़ो या को मामिलो कोन्हे को, समाज में मौजूदु जेके अॻुवाट नसुल हूंदा आहिनि उहे पंहिंजे पोएं नसुल जे लाइ तय कंदा आहिनि त हुननि खे कहिड़नि मयारनि ते ज़िंदगी गुज़ारणी आहे ऐं उन मयारनि जी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ हुननि खे हिकिड़ो नक्शो चित्रे ॾींदा आहिनि। जेकॾहिं उहो नक्शो चित्रे न सघियो ॿियूं नसुल त पोयूं नसुल ऐं अॻे नसुल जे विच में तमामु वॾो गैप थी वेंदो ऐं उहो गैप ता हद उमिरि उहो जेको गैप आहे उहो भरिजी कोन सघंदो। ऐं एतिरे ताईं जी ॻाल्हि सही आहे, पर इहो जेको स्ट्रक्चरलिस्ट ओपिनियन आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शयुनि जे उन बनावट खे ॾिसण जो नालो आहे। मार्क्स चयो त असां समाज खे ॾिसण ऐं सम्झण रुॻो नथा चाहियूं, असली मसइलो आहे त समाज खे तब्दील कीअं कजे, असली मसइलो आहे त तालीम खे तब्दील कीअं कजे। जो असां वटि जेको स्ट्रक्चर आहे हुन में इहो आहे त माना हुन जा स्ट्रक्चर में निसाब जेको ॿार खे पढ़ायो थो वञे उहो उन ई तालीम ते उन ई लीके ते बीठल आहे जेको लीको असांखे या त ॿाहिरियूं कुवतूं असांखे लीके थियूं ॾियनि त ही शयूं तव्हां ॿारनि खे पढ़ायो, कीअं पढ़ायो उहो बि असांजे उस्तादनि खे ॿुधायो थो वञे, इन्हनि जी चकास कीअं कयो उनजो बि तरीक़ेकार मथां खां हेठि ताईं इदारा पिया आहिनि जेके इदारा हुननि खे सेखारनि था त फलाणी शइ हीअं तव्हां जाचियो। सवाल सबक़ पढ़ाए ॿारनि खे चवंदा त बाबा तव्हां ऑब्जेक्टिव ज़हन में कोन हूंदो, तव्हांखे चवंदा त ही सबक़ पढ़ायो, इन जा ही सुवालनि जा जवाब, पोइ इम्तिहान में बि इहे सुवालनि जा जवाब ॾींदा। ॿार जे दिमाग़ खे कॾहिं आज़ादु नाहे छॾिणो, हुनखे कॾहिं फ्री नाहे छॾिणो त हुन सर सैयद जी ज़िंदगीअ में जेको कुझु सिखियो आहे उहो ईअं सिखी सघे, उहो सुवाल करे सघे त सर सैयद अहमद जे असांजे आज़ादीअ जो एॾो हीरो त अंग्रेज़नि जो ग़ुलाम छो। इहा हुन में सोच पैदा थियण आहे ॾियणी, हुनखे पाबंद करे रखिणो आहे, हुनखे स्ट्रक्चर अहिड़ो ठाहे ॾियणो आहे त हुन स्ट्रक्चर मां हुन साख़्तियात मां उहो ॿारु निकिरे ई न ई उहो उस्ताद न मां निकिरी सघे। त जेके अंग्रेज़नि जा पघारदार माण्हू आहे जेके उन्हनि खां पघारूं वठंदा सो वरी असांजे आज़ादी जा हीरो कीअं थिया, भला हिननि खे अंग्रेज़नि ख़िताब कीअं ॾिना जेके असांजा हीरो आहे। इहे असां सोचे सघूं था कंहिं सबक़ में अहिड़ो सुवाल रखी सघिजे थो पर असां कोन रखंदासीं, छो त जेकॾहिं असां अहिड़ो सुवाल रखूं था त जेको असांजे एस्टेब्लिशमेंट जो ठाहियल जोड़ल स्ट्रक्चर आहे जेका साख़्तियात आहे उन ते सुवाल थींदो ऐं इहा अहिड़े क़िस्म जी जुरत, अहिड़े क़िस्म जी जेका ललकार आहे कॾहिं बि एस्टेब्लिशमेंट बर्दाश्त कोन करे सघंदी ऐं पंहिंजे हिसाब में कीअं ॾींदी। तंहिंजे करे असांजी तालीम मतिलबु असांजी जेका
जेका रिवायती तालीम आहे मुरविज तालीम आहे उन में तालीमी तसवुर हो जेको न रिवायत या समाज मां मथाछरे जेको असांजा हुकुमरान आहिनि या जेका हुकुमरान बर्त आहे मथाछरी बर्त उन ताईं असां ताईं उन वटां असां ताईं लहे थो ऐं उनजे पढ़ाइण जा तरीक़ा उहे जेके हू असांखे सेखारनि किताब बि जेके हू असांखे ठाहे ॾियनि सवालनि जा जवाब उहे जेके हू तय करे ॾियनि त हिननि सुवालनि जा जवाब तव्हां ॾिजो हिननि जा न ॾिजो ऐं पोइ मार्कुनि जो तरीक़ेकार बि हू असांखे करे ॾियनि त बाबा हिन पेपर जूं 100 मार्कूं आहिनि हिन जूं 75 मार्कूं आहिनि केरु पुछे त बाबा हिन 75 मार्कूं छो आहिनि हिन जूं 100 मार्कूं छो आहिनि त बसि स्ट्रक्चर आहे हिनखे फॉलो करिणो आहे हिन जो को बि असां वटि वैलिड को जेको कॉग्निटिव असां वटि हुन जो जवाबु कोन्हे त छो आख़िरकार ईअं छो आहे त जॾहिं ॿार जेको मैट्रिक थो करे त मैट्रिक में हुनखे 3 ऑप्शन ॾिना था वञनि हिकिड़ो ऑप्शन थो ॾिनो वञे साइंस ॿियो ऑप्शन थो ॾिनो वञे आर्ट टियों ऑप्शन सिर्फ़ु कंप्यूटर उहो ॿार जेकॾहिं कंहिं फ़लसफ़े में कंहिं ॿिए जेको आहे मामले में कंहिं ॿिए इल्म में इंट्रस्टेड आहे त हुनजे लाइ स्ट्रक्चर छा थो करे चुप ईअं चुप ॼण गूंगो उहो ॿार जॾहिं इंटर में फर्स्ट ईयर इंटर में कॉलेज में दाख़िला थो वठे त उते ऑप्शन आहिनि 4 या हू ह्यूमैनिटीज़ में वञे या हू इंजीनियरिंग में वञे या मेडिकल में वञे या हू हाणे कंप्यूटर कुझु कॉलेजिस में शुरू थियो आहे उन्हनि में वञे कॉमर्स बि कुझु जॻहियुनि ते आहे उन्हनि में वञे न त हुन वटि ॿियो को बि ऑप्शन कोन्हे को जेको रिवायती तालीमी निज़ाम आहे उन में हिकिड़ो बैंकिंग जो मॉडल आहे बैंकिंग जो मॉडल मतिलबु इहो आहे त तव्हां 500 रुपया पंहिंजे बैंक में रखिया ऐं सुभाणे चेक लिखियो 500 रुपया बैंक मां कढाए वरिता हाणे बैंक तव्हांखे 501 रुपया कोन ॾींदी 499 रुपया कोन ॾींदी जेको तव्हां चेक ते लिखंदव जेकर अकाउंट मौजूदु आहे त एतिरी तव्हांखे अमाउंट वापसि कंदी हुन ईअं चयो त जेको रिवायती तालीमी निज़ाम आहे उन में हिकिड़ो मख़सूस ठहियल ठुकियल रटे जे बुनियाद ते तसवुर ॿार जे दिमाग़ में लाहे पोइ हिकिड़ो चेक था लिखूं उन मां उहा ई शइ ॿाहिरि था कढूं जेका हुनजे दिमाग़ में असां विझूं था बैंकिंग सिस्टम ऑफ एजुकेशन बैंकारी तसवुर आहे तालीम हुन चयो त असांखे हिनखे तोड़णो पवंदो हिन खां ॿाहिरि निकिरणो पवंदो असांजे ॿारनि खे इन मामले ते बीहारणो पवंदो त रुॻो इल्मु तालीम इहा कान्हे जेका तव्हांजे हिन निसाब में आहे तालीम सॼी काइनात में आहे इल्मु सॼी काइनात में आहे तव्हांखे जिते बि जंहिं बि जॻह ते उहो मिले थो तव्हां हुनखे वठो पर हुनखे वठो कहिड़े नुक़्ते नज़र सां तनक़ीदी शऊर वारे नुक़्ते नज़र सां इन नुक़्ते नज़र सां त तव्हांखे हिन समाज खे हिन दुनिया खे तब्दील करिणो आहे हिन जा मसइला हल करणा आहिनि पंहिंजो पेट न आहे भरणो जीअं असां वटि आम तौर ते रिवायत आहे ऐं दुनिया जे सभिनी महकूम मुल्कनि जो मामिलो आहे त पढ़बो आहे रोज़गार जे लाइ पढ़बो आहे नौकरीअ जे लाइ CSS ऑफिसर थी वेंदे त सभु कम आसान थी वेंदा हिकिड़ो दोस्त असांजो चवंदो आहे त सिंध मां 28 CSS ऑफिसर करे ॾियो त मां तव्हांखे सॼी सिंध तब्दील करे ॾियां असां चवंदा आहियूं बाबा सिंध मां ही लखे CSS ऑफिसर थिया आहिनि जेॾी महिल वॾेरनि जी ॻाल्हि थी पए त वॾेरनि जा चापलूस थी हुननि ते FIR कटण जे लाइ तयारु कोन्हनि SSP DC DSP का फज़ीलत भरी हिकिड़ी ॻाल्हि करण जे लाइ तयारु कोन्हनि के असां उन्हनि ते भाड़े वेही रहूं त हाणे सिंध सुधारींदा ऐं असांजे छो त पाण हिकिड़े स्ट्रक्चर जी पैदावार आहिनि मां पाण हिकिड़े डॿे में पालियल चूज़े जे मातर थी वेही रहां त हिन डॿे में पालियल चूज़ो अॻिते जे मुंहिंजा मसइला हल कंदो त मूंखां वधीक बेवकूफ़ केरु थींदो जेके पाण हिकिड़े डॿे में क़ैद आहिनि तंहिंजे करे असांखे उहा आज़ादी पसंदि आज़ादी मतिलबु उहा जेका फ़र्द खे शऊर जी आज़ादी ॾिए जेका उनखे सोचण जी आज़ादी ॾिए जेका उनखे सुवाल करण जी आज़ादी ॾिए जेका उनखे बहस करण जी आज़ादी ॾिए ऐं पोइ उनखे महदूद न करे त हीअ शइ पढ़जांइ हीअ न पढ़जांइ आम तौर ॾिठो हो न मैट्रिक में ॿार को किताब खणंदो त को चाचो को मामो चवंदुसि अड़े छा थो पढ़ी उस्ताद बुखारी जी शाइरी आहे दिमाग़ थो थिए ख़राबु मर वञी परते शाइरी पढ़ण जो टाइम हल बायोलॉजी पढ़ मैथ पढ़ माना हुनखे हू पाण अहिड़ो शिकार आहे अहिड़ो त महकूम आहे जो हुनखे ॿिए जी आज़ादी परे खां ॾिठी बि कोन थी वणे